वल आकिबतु लिल्मुत्तकीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अब इन बारन की तो बस करायो। खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लाह युदखिलुल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार युहल्लऊना फ़ीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुअलुआ व लिबासुहुम फ़ीहा हरीर। वहुदू इला तय्यब मिनल क़ौल वहुदू इला सिरातिल हमीद। अब आयनन के उठाए इनकी केड़ी जरूरत है, इनके पोते वे आ रहे उतारे। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिही व अहलि बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुझा भाइरो अजीजो दोस्तों बुजुर्गों, कुरान करीम मां 17 बारे मां सूरत हज मां तिलावत कई। यह उहा सूरत आ जेका मिठे मदीने में नाज़िल थी। आयतूं उहे तिलावत कयूं जिन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला फरमायो जन में बगालियूं हूंदियूं उन्हनि खे मां अल्लाह उन जन्नत में दाखिल कंदुमि जंहिंमें नारियूं थियूं आहिनि।
गालियों बडसे एक ईमान कामिल बियो अमल सालिह। एक जलसे वाला भजिया मुल्क ही छड़े इनम पानी नलके में को भरे आ नलके में भरे आबा ईमान माना यकीन मारे कंडियो मां थोड़ो वक्त गालाइंदुम जलसा घणा इन दे 3 साल गुना आयो बस आया से तां जी ज़ियारत जमात जी थी दिल ठरी पई। यकीन जन जो अल्लाह ते आ दुख ईंदा तकलीफ आईंदियूं वतन छड़ना पेंदा मारा बिरादर टोड़े वेंदा बच्चा कुर्बान करना पेंदा पर यकीन माते हुजेस इन्नल्लज़ीन कालू रब्बुनल्लाह सुम्मस्तकामु ये शख्स जो मुझो अल्लाह वो आ जेको जहानन जो पालना हार इन गाल ते पक्को थी बीठो माते यकीन कयई दुख तकलीफ आईंदस पर यकीन माते कयई मौत पो दीनो मास अग में नूरी मलाक मोकले जन्नत जी बिशारत दे वारी नो मास समूरा जो कुरान सच्चो आ नबी सच्चो आ नबी जो फरमान भी जो सच्चो आ छो तो मुफ्त में जन्नत न मिलनी। 1400 साल अगु रब कुरान में बुधायो वलनबलुवन्नकुम बिशय्यिम मिनल खौफ वल जू'i व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। कुरान बुधाइनो मां कुरान जंजी पेरियों तिलावत रब पान कई अल्लाह जी फरमा तो पुटन में मालन में जानन में बुखा दई दुख दई आजमाइनो मां सब्र कंदो बदले में जन्नत दीनो मां मुफ्त में जन्नत मिले आ तो साहबा कुर्बानियों न करना वतन न छड़ना पेट के पत्थर न बदलना बच्चा न कुर्बान करना मारा न खाना। हुजूर जो सहाबिया मक्को छड़े मदीने दे तो अचे घर जा टपड़ गडू कई वे डाची दे रखे काफर न अगू दिनस गाड़े तो वने जे ओडे तो वना जाते यतीमन जो यार तो रहे। सदुल मानुन लाया ढोरन ला ना वेही रहो अगे सुभान अल्लाह ना ना पखे जी मां के जरूरत है मारे गंडे काफर ना गुडन अब आन बारन जी केड़ इतरो कोने तामे जेको इनके चए
ये मस्करी आ। तलवारा कढ़ियूं काफरन, सहाबी भी तलवार कढ़ी लड़ंदो तो लड़ंदो मां, तवा मुझा बच्चा यतीम कंदो मां तवाजा कंदुस, पर कन खोले बुधो काफरो मां हुजूर दे जरूर वेंदुस। चई त मां इधर रहा त कंहिंजे लाइ रहा, हुजूर जो दीदार कंदासे बुख ॼण लही वेंदी। नबी साईं जी ज़ियारत कंदासे, असां को वतन बच्चा बार विसरी वेंदा। हाणे उन्हीं मोहम्मद करीम के तवा लड़ायो आ, जंहिंजे चेहरे जो बयान कुरान में, जंहिंजे जुल्फन जो बयान कुरान में, जंहिंजे राज़ी थियण जो बयान कुरान में। इते असां रहूं त कंहिंजे लाइ? धमकी ॾिनई काफरन, जे मां ओॾे थो वञा मां कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबीय्यीन। कुरान बुझाइनो मैं नबी जो शान, गालियों मस्किरियों ट्रपा नाच ये मां वटि न आहिनि। वणई त वे उन ते दग खुलियो पियो। छो तो कुरान मोहताज नाहे, असां मोहताज आहियूं। कुरान के असां जी जरूरत नाहे, असां के कुरान जी जरूरत, मस्जिद जी जरूरत, नमाज जी जरूरत, रोजे जी जरूरत, हज जी जरूरत, मोहम्मद मुस्तफा जे गुलामी जी जरूरत जो असां के मां ओॾे थो वञा जाते खातमुन नबीन दो रहे। ओॾे थो वञा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ओॾे थो वञा उन्हीं नबी दे जेको जहानन जे लाइ रहमत बणजी आयो आ। बुधो पने अकिल वारो, जंहिंजा हथ मुबारक भी रहमत, कदम मुबारक भी जो रहमत, जंहिंजो हथ मुबारक लटे के लगे बाह न साड़े, अटे के लगे बाह न साड़े। जेको नबी सही हथ मुबारक मथे खणे, मदीने में मींह वसी पे, हथ मुबारक मथे खणे। अबू बकर सिद्दीक जे अम्मा के हिदायत मिले, हथ मुबारक मथे खणे। अबू हुरैरे साईं जे अम्मा के जो हिदायत मिली वञे। ओॾे थो वञा साईं हिन खे बंदि कर। खुदा मोबाइलन जो पाड़ा पटे एडो तंग कयूं असां, जाते पुज तो पादर जेडी मोबाइल बस फोटुन जी वठ वठ। ऐं इन्हनि मोबाइलन ते गंदा प्रोग्राम ॾिसी माण्हू निंड था कनि, मरी आ त किना थी मरदा। ऐं कुरान ॿुधंदे पढ़ंदे मौत आयो त वाह वाह थी वेंदी, जनाज़े में माण्हू त ईंदा पर मलाइका। यो प्रोग्राम जंहिंसां जन्नत मिले।
जैसा इज्जत मिले, जैसा नबी जो निंड में दीदार, जैसा आखिरत में अल्लाह जे ज़ात जी रूबन। हाणे इनके मां समझाया हेठ लाओ। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। असां कुराड़न जी अञा मिशन मस तपे दी वरी चोरा वरी गालियूं छा ओडे दो वञा जाते नबियन जो सरदार तो रहे, रहमतुल आलमीन तो रहे। काफरन जे न छड़ींदा सही तलवार कढियूं, सहाबी भी तलवार कढी हक के रब ताकत ॾिनी आ। जाते हक पुजंदो आ उते बातिल भजंदो आ। न चवे तो वकुल जा अल्लाह हक वज़ाकल बातिल इन्नल बातिल कान ज़हूका। हक जाते पुजंदो आ उते बातिल भजी वेंदो। साहबी हकल ॾिनी, काफर झिका थिया, तलवारां रखियूं। के अर्ज़ा केड़ो जंहिंजे गोडाचीअ ते माल इहो असांखे ॾियो, अकेलो नबी साईं ले वञ इहो असांखे ॾे। साहबी खिली थो चए इहो सौदो सस्तो आ, तव्हांजी माल ते नज़र आ, मुंहिंजी मोहम्मद मुस्तफा ते नज़र आ। सुभान अल्लाह। बस चढ़ियो न वेहो वेहो पेट जी भी कन ईअं न त हिक जी बुझी भी फेर आउश हूंदो ई न त कम कीअं थींदो। मारे त बस सही है। साहबी तो चे हेडे कंदी जाए तू असा 5 रुपया अल्लाह जे नाले ते दई कद लंगे वारो डाडो त मुला के मां दिना तू न दे आ त मुल्क ऊंधो थिया। शुक्र न तो करे तोखो रब कम वतो आ। मानुन जा पैसा जिना में, चोरी में, जुल्म में, फिराड में, व्याज में, पुलिस में, जेरन में। अरे रब जी करम नवाजी थी जो 5 रुपया मस्जिद में तालिब के, यतीम के, गरीब के, कुरान वारे के जलसे में दिलई इहो तुझो वापार रब सा। हाने रब तो जवई घबराए न, मां घुरियो तो मां तडी तोखो कम वतो तम तुझे दिल जू चाबियूं मां रब जे कब्जे में। सके भाव के मानू 10 रुपया न तो दे पर या रब जी घुर थी जवई तो घबराए न तुझो मासा वापारा मां डहुण करे मोटाए दीनो वाए। ॾाढो चओ सुभान अल्लाह। गणती न कर मां तो खिरी साहबी अच्छा चयो तांजी माल ते नजर मुझी मोहम्मद मुस्तफा ते नजर वो सामान दाजिए तो लाए ये चैन खणो रस्तो खाली क्यों तांजी माल ते नजर मुझी महबूब मोहम्मद करीम ते नजर। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। माल नहीं अकेलो तो अचे नबी सही ने
हेदो जिब्रील आयत कुरान जी खणी आयो आ बज जिब्रील मुझे सोने दे वञ चवेस वाह जो परवाना है आशिक थी बच्चा छॾियूं तो अचई माल छॾियूं तो अचई वतन छॾियूं तो अचई अकेलो तो मोहम्मद करीम जे मोहब्बत में तोड़े थो अचई बस क्यों चुप न करे वेंदो हुन सां ॻाल्हाईंदो हुन सां असां कयूं हिन जो अदब कर त बचदे याद रख सहाबा कुरान पढ़न त नबी से बुधे ये नबी से पढ़े त सहाबा बुधन हुजूर पढ़े जिन कुरान बुधन मलाइक कुरान बुधन मानू कुरान बुधन पर रब जी जात भी कुरान बुधे आयो है कुरान ला त कुछ कयूं वञूं टीवी ने डिश ने तबाही ॾेई छॾी थी मोबाइल न मोट हयाती ते एतबार ना है सुबह भी हुजूं लाए ना खुदा को न टुटजे अल्लाह अबा थोड़ो परे थी राणा हेडे आ चाचा ओ मुंजा अब्बा तू मासा में हेडे आ सुभान अल्लाह परे थी चवे तो वल्लज़ीन मारे कंडे मारे वल्लज़ीना आमनू बिस्तून जे लाया जन जो रब ते यकीन बहुत अवल नूरी फरिश्ता जी बिशारत दींदा जन्नत जी वरी हो तो गाला वई हिको जे दई कदमो जऊं अच्छे कुरान बुधण गालाए गोठ सा वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह मारे कंडे मारे उहे शख्स जन ईमान आंदो औ हिजरत कई औ जिहाद कयो अल्लाह जे राह में जन जाय दिली ऐ मदद कई उहे पक्का सच्चा मोमिन उन लाइ मां वटि बे नामन हिक माफ़ी ॿियो जन्नत ॾाढो जो सुभान अल्लाह हिजरत करण वाला मुहाजिर मदद करण वाला अंसार बड़ा कुरान इन कुरान में 1400 साल रब अगु बुधायो त मां इनन को राजी हां ये मां को भी राजी नारे तकबीर शाने सहाबा अज़मते सहाबा नारे तकबीर असांखे जॾहिं जन्नत में जाय मिले वो चऊं त यार असांखो रब रसूल राज़ी आ तॾहिं का जाय जन्नत में मिली आ हिननि जे लाइ 1400 साल अॻु कुरान में ॾसे छॾियई वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार अयोध्या जो अंदर धुआं कुरान सा वो कुरान बुधाया जेको नबी सही मक्के में पढ़ियो आ मदीने में पढ़ियो आ ताइफ में पढ़ियो आ बदर में पढ़ियो आ ऊद में पढ़ियो आ वो कुरान अज पने आखिल जे इन मैदान में पढ़जी रहियो हयाती कम करे खुदा लहू कबर में तो खबर पवई ना मस्करियों समझो थी तमाशो समझो थी